एक अहम खबर सां अवांखे ॿुधाईंदासीं त वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाइण बाबति पीपल्स पार्टी जो अहम बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत में थींदो। इजलास में पीपल्स पार्टी जा सीनियर अगवान शीरी रहमान, निसार अहमद खोड़ो, वकार महदी, आजिज़ दामरा, सईद गनी ऐं ॿिया शिरकत कंदा। ज़रीन जो चवणु आहे त इजलास में हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाइण बाबति 18 अक्टूबर ते थियल जलसे बाबति अहम फ़ैसिला बि कया वेंदा। जलसे जी कामयाबी जे लाइ कमेटी पिणु जोड़ी वेंदी। अहम खबर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाइण बाबति पीपल्स पार्टी जो अहम मशावरती इजलास अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत में थींदो। इजलास में पीपल्स पार्टी जा सीनियर अगवान शीरी रहमान, निसार अहमद खोड़ो, वकार महदी, आजिज़ दामरा, सईद गनी ऐं ॿिया शिरकत कंदा। इन हवाले सां वधीक ॼाण वठंदासीं कराची मां धरती टीवी जे ब्यूरो चीफ फयाज़ कुरैशी खां। फयाज़, वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाइण बाबति पीपल्स पार्टी जो अहम मशावरती इजलास अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत में थींदो। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि खां आगाह करियो। पीपल्स पार्टी जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु अहम इजलास तलब कयो आहे। इजलास में अहम मामलनि ते जेका मुशावरत थींदी जेको कुछ देर में 4 बजे जेको तलब कयो वियो आहे। इन इजलास में पीपल्स पार्टी जा जेके अहम सियासी जेके अगवान आहिनि, अहम जेके पीपल्स पार्टी सां लाॻापियल क़ौमी तौर सूबाई असेंबली जा मेंबर आहिनि, जिनमें ख़ासि तौर ते शेरी रहमान आहे, निसार खोड़ो आहे, वकार महदी आहे, आजिज़ दामरा आहे, सूबाई वज़ीर तालीम सईद गनी आहिनि। सां गॾोगॾु ॿिया जेके पार्टी जा जेके अगवान आहिनि उन्हनि खे इन इजलास में तलब कयो वियो आहे। इन इजलास में हुकूमत जी मुखालफ़त में जेका तहरीक शुरू कई थी वञे पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट पीडीएम तरफ़ां, उन हवाले सां उनखे कीअं कामयाब कजे त इन हवाले सां न सिर्फ़ सलाह मसलत जे हवाले सां बिलावल भुट्टो अगवाननि खे तलब कयो आहे, न त मुशावरत कई वेंदी। इजलास में हुकूमत मुखालिफ़ जे हवाले सां जेको 18 अक्टूबर ते कोयटा में जेको जलसो तलब कयो उन हवाले सां फ़ैसिला कया वेंदा। इन हवाले सां की कामयाब जेको कीअं कजे इन हवाले सां पिणु कमेटी जेका आहे उन हवाले सां क़ाइमु कई वेंदी त जीअं जेका 18 तारीख़ जो जेको जलसो आहे इन में पीपल्स पार्टी जी शिरकत खे वधि खां वधि इख़्तियार कजे। ऐं अहिड़ी रीति जेको पीपल्स पार्टी पारां 18 अक्टूबर जे हवाले सां कराची में पिणु जेके जलसा जुलूस कढिया वेंदा आहिनि, जेके 18 अक्टूबर जे जेके शहीद आहिनि उन हवाले सां त मुख़्तलिफ़ मामलनि ते मुशावरत करण बाबति फ़ैसिला कया वेंदा ऐं हथमी जेका शिकिल ॾेई कमेटी क़ाइमु कई वेंदी जीअं पीडीएम समेत 18 अक्टूबर जा जेके जलसा आहिनि उन्हनि खे कामयाब कजे ऐं हुकूमत मुखालिफ़ जेका तहरीक आहे उनखे ज़ोर वठाइजे। इन ॾींहंनि में गिलगित बल्तिस्तान जी जेके इलेक्शन आहिनि उन हवाले सां बि मुशावरत कई वेंदी। ख़ासि तौर ते जेको सेनेट जी जेके चूंडूं आहिनि मार्च में उन ते पिणु जेको गौर वीचार कयो वेंदो ऐं इन्हनि खां पिणु पार्टी खे एतमाद में वरितो वेंदो ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन एतमाद में वठण मुशावरत करे इन हवाले सां हिकमत अमली तरतीब ॾींदो। ये हुकूमत खे टफ टाइम ॾिजे ऐं सूरताल जेका आहे उनखे मोह ॾेई सघिजे ऐं हुकूमत जेके मुखालफ़त में जेका तहरीक आहे उनखे ताक़तवर बनाइजे ऐं हुकूमत खे टफ टाइम ॾेई सघिजे। त मुशावरती इजलास कुझु देर में इजलास थींदो जंहिंमें समूरा मामला ज़ेर गौर अचण बसि कमेटी पिणु जोड़ी वेंदी। ठीकु आहे फयाज़ कुरैशी, तफ़सील ॿुधाइण जे लाइ वॾी महिरबानी।